सॼी दुनिया जी मोरो शहर में भी लबैक या हुसैन जूं सदाऊं बुलंद। 10 मुहर्रमुल हराम जे मौक़े ते नवासाए रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम हुसैन जे बेमिसाल कुर्बानिन ऐं शोहदाए करबला जी याद में मोरो मरकज़ी हुसैनी इमाम बारगाह मां हिकु वॾो मातमी काफ़िलो बरामद थियो, जेको इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे ताबूत शहज़ादे अली अकबर, शहज़ादे घोट कासिम जी सैजिन, शहज़ादे अली असगर जे झूलन अलम अब्बास ज़ुलजना ते मुश्तमिल हो। मातमी काफ़िलो मुख़्तलिफ़ रूटनि खां थींदे दादू रोड मेजर चौक वटि पहुतो, जिथे अज़ादारनि पारां इमाम हुसैन खे भेटा ॾींदे ज़ंजीर ज़नी गुर्ज़ चाकुनि जो मातम कयो। वधीक ॾिसंदा हिन रिपोर्ट में। जी बिल्कुल, सॼी दुनिया जी अॼु 10 मुहर्रम हराम जे मौक़े ते मोरो मरकज़ी इमाम बारगाह मां हिकु मरकज़ी वॾो काफ़िलो बरामद थियो आहे, जेको ज़ुलजना अलम पाकन ताबूत इमाम हुसैन अलैहिस्सलाम, शहज़ादे अली अकबर जे ताबूत ऐं शहज़ादे घोट कासिम जे ताबूतनि सां गॾु मुख़्तलिफ़ रूटनि मुख़्तलिफ़ पिणनि खां थींदो मोरो मेजर चौक ते जेको पुॼंदो, जिते ज़ंजीर ज़नी जी आज़ादारी गुर्ज़नि जी आज़ादारी कई वेंदी। कैंप जे हवाले सां हिते डॉक्टर असद DHO नौशरो फेरोज़ जे हवाले सां तिबी इमदादी कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। सिक्योरिटी जे हवाले सां जेको आहे सो हिते सख़्तु इंतज़ामात कया विया आहिनि। हितां खां पोइ जेको आहे हुसैनी चौक शाही बाज़ार में मजलिस अदा क़ाइमु कई वेंदी, जंहिंखां पोइ काफ़िलो वापसि पंहिंजी मंज़िल ॾांहुं हुसैन इमाम बारगाह पहुचंदो, जिते जेको आहे सो मोमिनीन खे नगर न्याज़ करायो वेंदो।